अॼु जे जदीद दौर में डिस्प्ले जूं नयूं टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ नालनि सां हिननि खे सॾियो वञे थो, जीअं हाई डेफिनेशन, 3D, स्मार्ट, 4K ऐं 4K अल्ट्रा। इन्हनि जी हिकु डिघी लिस्ट आहे, पर ॿ शयूं आम आहिनि, उहे आहिनि LCD ऐं LED। पर इन्हनि ॿिन्ही शयुनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? छा ॿिन्ही जे इस्तेमालु करण जा सबब बि धारा आहिनि? असुल में सभु जो सभु LED मॉनिटर LCD ई हूंदा आहिनि, पर खोड़ LCD मॉनिटर LED नाहिनि हूंदा। LCD मां मुराद आहे लिक्विड कलर डिस्प्ले। ॿई मॉनिटर लिक्विड कलर डिस्प्ले जी मदद सां तस्वीर ॾेखारींदा आहिनि। ॿिन्ही जे विच में फ़र्क़ु बैकलाइट्स जो हूंदो आहे। LCD मॉनिटर में फ्लोरेसेंट बैकलाइट्स हूंदियूं आहिनि, जॾहिं त LED मॉनिटर्स में लाइट इमिटिंग डायोड वारियूं बैकलाइट्स हूंदियूं आहिनि। LED मॉनिटर्स आम तौर ते तस्वीर जो मयार बहितर ॾेखारींदा आहिनि, पर मुख़्तलिफ़ वैराइटीज़ में अचनि था ऐं मुख़्तलिफ़ मयार ॾियनि था। LCD मॉनिटर जे पुठियां बैकलाइट अछी रोशनी ॾिए थी, जंहिं ते स्क्रीन ते तस्वीर अचे थी, पर रोशनी LCD जे तहुनि मां आर पार नथी थी सघे। जॾहिं पिक्सल्स इस्तेमाल में अचनि था त मॉनिटर लिक्विड क्रिस्टल्स खे करंट ॾिए थो ऐं पोइ इहे रोशन थी पवनि था। LED खे रोशन करण लाइ लाइट इमिटिंग डायोड्स हूंदा आहिनि। तक़रीबन सॼी स्क्रीन ते नंढियूं बतियूं लॻायूं वेंदियूं आहिनि। LED जूं बतियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते डिम बि थींदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे कुझु हंधनि ते बती डिम थियण वारो फीचर हिन जे पिक्चर क्वालिटीअ खे बहितर बणाए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk